नाथ नाज़िमाबाद जे अॻूणे SHO अब्दुल मुईद के AVC पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार सब इंस्पेक्टर अब्दुल मुईद 3 शहरनि खे अगवा करे नार्थ नाज़िमाबाद थाणे ते रखियो हुयो। SHO अब्दुल मुईद 3 शहरनि जी बाज़ियाबी लाइ 5 लख भुंग तलब कयो हो। पुलिस जो ये चवणु आहे अब्दुल मुईद 3 शहरनि जे अगवा केस में नामज़द हो। ज़मानत रद्द थियण बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस पारां इहो चयो पियो वञे आला ऑफिसरनि अगवा में मुलविस SHO खे नौकरी तां बरतरफ़ करण जो फ़ैसिलो पिणु करे वरितो आहे, जॾहिं त शहरनि जे अगवा केस जी इंक्वायरी में SHO ते लॻल इल्ज़ाम साबित थी चुका आहिनि। पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, गज़ाला ही नाथ नाज़िमाबाद जो अॻूणो SHO आहे अब्दुल मुईद आहे, जेको AVLC पुलिस में तैनात हुयो ऐं SHO जेको आहे 3 माण्हुनि जे अगवा में शामिल हुयो। इन 3 माण्हुनि खे अगवा बाद जेको आहे 5 लख रिश्वत घुरी, जंहिं बाद जेको आहे सो पुलिस कार्रवाई कंदे SHO खे अॼु गिरफ़्तार कयो आहे ऐं गिरफ़्तारी खां बाद जेको आहे उनखे थाणे में जेको आहे मुअत्तल कयो आहे। SHO जो DIG जेको फिदा मुस्तोई आहे, उनजो चवणु आहे त SHO मुईद जेको आहे माण्हुनि जे अगवा में शामिल हुयो, जंहिंखे पिणु जेको आहे नौकरी ख़ारिज कयो वेंदी। उन खां अलावा हिन जो चवणु आहे फिदा हुसैन मस्तोई जो त जेकॾहिं ॿियो को बि पुलिस एहलकार अहिड़नि कांडवारनि में मुलविस हूंदो त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खयों वेंदो। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।